ये दुआ उहा आहे जेका असांजे हज़रत साईं हमादुल्लाह हालजवी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे हथनि सां हिकिड़े माण्हू खे लिखी ॾिनी हुई। उहो माण्हू जेल में वञे पियो, पर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल सां हिन दुआ जे पढ़ण सां जेल खां बची वियो। बस पुलिस मोटी वई। वह दुआ ही आहे, सब चवंदा वञो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या खबीर या कबीर या बसीर या समीअ या रहीम या हकीम या हलीम या करीम या लतीफ़ या अलीम या वासिअ या मजीद या हमीद या अज़ीज़ या अज़ीम या कादिर या नाफ़िअ या अल्लाह बिरहमतिक अस्तगीसु हस्बुनल्लाहु व निअमल वकील निअमल मौला व निअमन नसीर। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मिय्य व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा आमीन रहमतिक या अरहमर राहिमीन। मुंहिंजा रब साईं असांजो अर्ज़ क़बूल फरमा, हिन जलसे खे आबाद कयोसीं। अॻिना बि हिन जलसे खे आबाद कर। मुर्सा हिन मदरसे खे आबाद रखे। ऐं मस्जिद ऐं मदरसे ॿिन्ही खे जेके तालिब इल्म पढ़ी उन्हनि खे अॻिना पढ़ाइण जी तौफ़ीक़ ॾिए, उन्हनि खे दीन जी ख़िदमत जी तौफ़ीक़ ॾिए। मुंहिंजा रब साईं असांजा दुनिया जा ॿिया जेके मक़सद आहिनि उहे बि पंहिंजा पूरा कर। दीन जा मक़सद उहे बि पूरा फरमा। औलाद खे बि नेक सालिह कर। असांजो मुआशिरो उन खे बि सुहिणो कर। मुंहिंजा रब साईं तूं पंहिंजो रहम फरमा। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन्नार। मुंहिंजा रब साईं तूं पंहिंजी ज़ात पाक सां ऐं पंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां ऐं पंहिंजे दीन इस्लाम ऐं क़ुरान पाक सां असांखे उहो तालुक़ नसीब फरमा जेको तालुक़ तूं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे खुलफ़ाए राशिदीन खे नसीब फरमाई। इन तालुक़ सां असांखे दुनिया में ज़िंदा रख। इन तालुक़ सां असांखे दुनिया मां घुराए। इन तालुक़ सां क़बर मां असांखे उठाए जे तोखे क़यामत जे ॾींहं असां अची राज़ी ऐं ख़ुशि ॾिसूं। आमीन आमीन आमीन। रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन्नार। ला इलाहा